नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त टाउन कमेटी के मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता जे लाइ सुभाणे MNA पीर सैयद फज़ल अली शाह जीलानी ऐं MPA पीर सैयद अहमद रज़ा शाह जे बंगले आॾो एहतजाजी कैंप क़ाइम करण जो ऐलान। इन हवाले से टाउन कमेटी एम्प्लॉयज़ यूनियन के जनरल सेक्रेटरी गुलाम रसूल मंगणियार अवामी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो आहे त जनरल सेक्रेटरी ऑल टाउन कमेटी एम्प्लॉय यूनिट राणीपुर साईं अर्ज़ी है को करबला में मौला हुसैन को ऐलान किया तो आहे को मुँह गरीब की मदद करने वालों 9 लाख फौज यज़ीद कहीं भी उन जी गाल न बुधी उन असां यको इहो ही दाऊं असां गरीबन की मदद कयो असां जेको भनभेड़ी कयो असांजी हिकिड़ी पघार रही पई आहे 2 कचन मुलाज़िमनि जो ही माई पठाणी मरी वही आहे वीचारी स्वीपर आहे जैसे 2 साल थिया रुपयो ना मिलियो माई हूर रिटायर थी उनके रुपयो ना मिलो करीम बख्श मलाह मरी वो उनके रुपयो ना मिलो साईं वो मोहम्मद बख्श मेमून जूनियर किराए को रिटायर थो ना मिलो ये जुल्म की बाजार गरम थी गई। पीपुल्स पार्टी गवर्नमेंट अजीब है जैसे नारो है तो रोटी कपड़ा और मकान पर अफसोस है सब असां खसियूं आहियूं जै मुलाज़िम के पगार महीने में जो हशर छांडो किन के किराए ते जगह वीचारियूं ॿार स्कूल नथा वञनि जुल्म की बाजार गरम है। असांजा MP MNA साहब वोट वठण लाइ अध रात जा भी असांजा दर खड़काया असां पंहिंजनि ॿारनि बच्चनि हुनखे वोट की इज़्ज़त इहा थी आहे त उहे MP MNA साहब कॾहिं लड़ी असांखां पुछो ना आहे। राणीपुर जा शहरी भी आहिनि राणीपुर जा सरदार भी आहिनि राणीपुर जा मालिक भी आहिनि पर इहो कॾहिं कोन्हे तव्हां सां हेॾो ज़ुल्म थियो आहे उन लाइ का पर घोर न कई अथनि न पुछो अथनि। हाणे असां संगत सॼो प्रोग्राम मीटिंग करे इहो तय कयो आहे त सुभाणे असां पीर फज़ुल शाह जे बंगले ते इहा हड़ताली कैंप क़ाइमु कंदासीं। जेके असांजा सचा साहब दोस्त आहिनि ऐं मीडिया ते असां उन्हनि खां इहो अर्ज़ु था कयूं त उहे अची वधीक असांखां उहे मौक़ुफ़ वठनि। असांजे हड़ताल जो मक़सदु इहा तॾहिं ख़तमु कंदासीं जॾहिं असांजा इहे सभु मसइला पघारूं ऐं पेंशन ॾींदा न त हाणे हीअ हड़ताल ख़तमु न थींदी या पीर साईं फज़ुल शाह जे बंगले ते हड़ताल थींदी। इहो ई असांजो मौक़ुफ़ आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।